नाज़रीन, मीरो खान में सिंध सरकार के हुक्म ते लॉकडाउन बरकरार है। मानू घरन ताईं महदूद आहिनि। इन हवाले से तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर सफ़दर तुनियो। जी सफ़दर, कोरोना वायरस की रोकथाम लाइ हुकूमत तरफा सूबे में लॉकडाउन जो ऐलान किया है। उन लॉकडाउन जो 40 ॾींहं ते भी मीरो खान शहर समेत पसगिरदा जो इलाइक़ा आहिनि उनमें जेके पोड़ ते ॾिहाई ते कमाईंदा आहिनि वो सख़्त तकलीफ़ के मुंहं ते मजबूर आहिनि। हिन वक्त असीं मौजूद आहियूं मीरो खान के भरिसां नए ठाणे वधे में, जितो जे पोड़ तबक़नि जा कहिड़ा हाल आहिनि अचो त उनखां पुछूं वधीक उनजो चवणु छा आहे। असांखे 1.5 महीनो थियो आहे लॉकडाउन थियो आहे। असां बुख ते वेठा आहियूं। असांखे को राशन न मिलियो आहे, न कंहिं असांजी सार संभाल लधी आहे। हिन टाइम ताणी असां ॿाहिरि था निकिरूं त पुलिस असांखे डंडा थी हणे, घर में वञूं था त सौदो कोन्हे, बचड़ा असांजा रोइनि था, दर पदर लॻा पिया आहिनि। हाणे असां काॾे वञूं? लॉकडाउन लॻो पिया, असां ग़रीब बेरोज़गार काॾे वञूं? असां बुख ते डाऊं, नंढड़ा बचड़ा असांजा परेशान आहिनि। हे वॾा वॾा MP MLA वारा अचनि था, वोट खणी असां वञनि था। हिनमहिल ताईं असांखे कंहिं बि कुझु न ॾिनो आहे। पंहिंजे माइटनि खे विराजनि था, असां लाइ कुझु बि कोन्हे को। असां परेशान लॻा आहियूं। असां गॾा गाॾो हलाईंदा आहियूं, मज़ूरी कंदा आहियूं, सिरुनि भटे ते पंहिंजे बचनि जो पंहिंजो पेट पालींदा आहियूं। ऐं महीनो थियो आहे कंहिं बि कुझु का बि वार न कई आहे। ग़रीबत एॾो तंग कयो आहे जो इंसान आपघात करण ते मजबूर थी वञनि था। असांजा माण्हू जेके आहिनि तमामु मिसकीन ग़रीब आहिनि, बेरोज़गार आहिनि, गुज़ारो कंदा आहिनि। कॾहिं बचनि ते कनि वञी मज़ूरी कनि, कॾहिं सिरूं विझनि, कॾहिं टूआ ठाहे उन ते गुज़ारो कंदा आहिनि। असां वटि कोई बि गवर्नमेंट जे तरफ़ां, असांजे चूंडियल नुमाइंदे जे तरफ़ां हिकिड़ो माण्हू बि हिन कोरोना बीमारी जे मुतलिक़ कोई बि असांजो कुझु माण्हू कोन पहुतो आहे। असांजो हालत ॾाढी ॾुखी गुज़रे थी, तमामु मिसकीन ऐं ग़रीब ऐं ठाणे वधे जे ॾिहाई ते कमाईंदे पोड़ तबके जा वीचार ॿुधा, जिन जो चवणो हो मुसलसल लॉकडाउन सबबि असांजा बच्चा घरनि अंदरि फाका कशी कटे मजबूर आहिनि। कंहिं बि चूंडियल नुमाइंदे या इंतज़ामिया तरफ़ां हिन वक़्तु असांखे न राशन ॾिनो वियो आहे, न ई का सार लधी वई आहे। हुननि जो वधीक मुतालबो आहे सिंध गवर्नमेंट खां ऐं चूंडियल नुमाइंदनि खां तकलीफ़ ऐं मुसीबत वारी घड़ी में असांजे घरनि ताईं राशन पहुचाए वञे, जीअं असीं हिन तकलीफ़ वारी घड़ी खे बहितर तरीक़े सां मुंहुं ॾेई सघूं। जी।